नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक्त आंगे सिंधड़ी मां ख़बर ॾींदाणूं त NA 218 जे MNA सैयद अली नवाज़ शाह पारां तालके सिंधड़ी तालके शुजाबाद समेत मीरपुर ख़ास शहर लाइ 75 करोड़ रुपयनि जी लागत सां बिजली सोलर लाइटूं वाटर टैंक सिरुनि जे रस्ते जी स्कीमुनि जी शुरूआत MNA सैयद अली नवाज़ शाह जे पर्सनल असिस्टेंट हुसैन बख्श खमीसानी पारां स्कीमुनि जो जाइज़ो वठण लाइ सब इंजीनियरनि सां तालके सिंधड़ी जे ॻोठनि हाजी मोहम्मद दर्स वाहिद बख्श कीरियो हाजी अमीर दर्स समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो ऐं ॻोठाणनि सां गॾिजाणू करे साइडूं विज़िट कयूं ऐं जिते सोलर लाइटुनि जे कम समेत लाइट CC रोड वाटर टैंक समेत कम जी शुरूआत थी चुकी है। हुसैन बख्श खमीसानी शेर मोहम्मद दर्स हाजी हनीफ दर्स गुलाम रसूल दर्स अशरफ दर्स ऐं ॿियनि जो चवणु हो त साईं अली नवाज़ शाह पारां अवाम लाइ स्कीमुनि जा अंबार लगाए छॾिया ऐं अवाम सां कयल वाइदनि जी तकमील थी रही है। उन मौके ते सूरे बादशाह एजुकेशन एंड स्पोर्ट्स फोरम जो चेयरमैन शेर मोहम्मद दर्स पिण मौजूद हो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।